कंदो आहे पोइ उहो माण्हू छा कंदो आहे त यार हाणे मूंसां नथो ठहे त भला इन्हनि जो को अहिड़ो माण्हू ॻोल्हियां जंहिंखे वठी वञा त पोइ माना उन जे करे मूंसां ठहे पोइ उन जे प्यारे माण्हूअ खे ॻोल्हिबो आहे। महशर जे ॾींहुं अलाह जो प्यारो अलाह जो आख़िरी नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा जंहिं ते तव्हां सां कलमो पढ़ियो आहे, जंहिंजे लाइ नबीअ दुआऊं घुरनि पिया त अलाह असांखे नबी न करे हा इन आख़िरी नबीअ जो उम्मत ई करे। उहा उम्मत जंहिंजे लाइ नबीअ दुआऊं घुरनि उहा उम्मत तव्हां असां जिन कलमो पढ़ियो आहे। ॿियो अमल हुजे न हुजे पर इन कलमे वारी दौलत जे करे अलाह पंहिंजे महबूब जे करे तव्हां असांखे जन्नत में ज़रूरु दाख़िल कंदो। बाक़ी हाणे हिकिड़ो मिसाल ॾींदा आहिनि त जेतिरा कपिड़ा मेरा ओतिरियूं सोटियूं वधीक। अलाह साईं असांखे बचाए, असां सोटीअ जे सहण जहिड़ा न आहियूं। जंहिं बाहि खां दुनिया जे बाहि बि पनाह घुरी आहे। अलाह अकबर अलाह अकबर अलाह शला सां सभिनी जी हालत ते रहम फरमाए। चए ओ बाज भरिया रब बाननि ते तुंहिंजी कावड़ की न ठही सघंदी ओ करीम असांजी हीअ चमड़ी ओ करीम असांजी हीअ चमड़ी हिक चिणे गब कान सही सघंदी ओ बाज भरिया रब बाननि ते ओ बाज भरिया रब बाननि ते तुंहिंजी कावड़ की न ठही सघंदी ओ करीम असांजी हीअ चमड़ी ओ करीम असांजी हीअ चमड़ी हिक चिण गब कान सही सघंदी ओ बाज भरिया रब बाननि ते ओ बाज भरिया रब बाननि ते तुंहिंजी दोज़ख वारी बाहि खया हिन बाहि बि मौला पनाह घुरी तुझे दोज़ख वारी बाहि खया हिन बाहि बि मौला पनाह घुरी त पोइ कहिड़ी तरह उन दोज़ख में त पोइ कहिड़ी तरह उन दोज़ख में इंसान जी ज़ात रही सघंदी। अल्लाह अकबर त पोइ कहिड़ी तरह तुझे दोज़ख में इंसान जी ज़ात रही सघंदी ओ बाज भरिया रब बाननि ते ओ बाज भरिया रब बाननि ते तुंहिंजी कावड़ की न ठही सघंदी ओ करीम असांजी हीअ चमड़ी हिक चिण गब कान सही सघंदी ओ बाज भरिया रब बाननि ते ओ बाज भरिया रब बाननि ते मौला तूं बि हुजे मोहम्मद बि हुजे असां पोइ बि निंढण काथी निकिरूं मौला तूं बि हुजे मोहम्मद बि हुजे असां पोइ बि निंढण काथी निकिरूं बकरीम हुजनि कैदी बि हुजूं बकरीम हुजनि कैदी बि हुजूं बकरीम हुजनि कैदी बि हुजूं इहा ॻाल्हि न तोखे वणी सघंदी ओ बाज भरिया रब बाननि ते ओ बाज भरिया रब बाननि ते हेड़ियूं तस्वीरूं हीअं तयारु करे हेड़ियूं तस्वीरूं हीअं तयारु करे हेड़ियूं तस्वीरूं हीअं तयारु करे
ओ वरी बेपरवाह तू साड़ी दे हेड़ियों तस्वीरों हियां तैयार करे ओ वरी बेपरवाह तू साड़ी दे मुजरिम जे मथा साड़ण जी सज़ा जे तू लाहींदे त लही सघंदी सुभान रब जे तू कंहिंखे माफ़ कंदे त तोखां कोई पुछण वारो कोन्हे असां तुंहिंजे अज़ाब जे सहण जहिड़ा न आहियूं बसि असां सां लेखो न कजां पंहिंजी रहमत जे सदके पंहिंजे महबूब जे सदके असां समूरनि जे गुनाहनि खे माफ़ कजां चई हेड़ियूं तस्वीरूं हीअं तैयार करे वरी बेपरवाह तूं साड़ींदे मुजरिम जे मथां साड़ण जी सज़ा जे तूं लाहींदे त लही सघंदी ओ बाज भरिया रब बाननि ते शैतान पली तु छिनुई त छिनुई ॾाॾे आदम खे वरी बिश्त ॾिनुई शैतान पली तो छिनुई त छिनुई ॾाॾे आदम खे वरी बिश्त ॾिनुई कंहिंजी क़िस्मत में खणी छा बि लिखी वाह तक़दीर जो मालिक उहो अल्लाह जंहिंजी क़िस्मत खे जीअं लिखे कंहिंजी क़िस्मत में खणी छा बि लिखे तक़दीर उहा न रही सघंदी ओ बाज भरिया रब बाननि ते ओ बाज भरिया रब बाननि ते कख पियो न अमड़े बचड़नि ते सहे कख पियो न अमड़े बचड़नि ते सहे ऐं तूं आड़ा में उछलींदे माउ पीउ खां बि तोखे त प्यारा हूं ॿुधो अथव न 70 माउ खां वधीक प्यार करण वारी ज़ात उहो न अलाह जी आहे 70 माउ हिकिड़ी माउ दुनिया जे बाहि में बचे खे बर्दाश्त न कंदी पोइ 70 माउ खां वधीक प्यार करण वारो अलाह पंहिंजी कुदरत जे हथनि सां कीअं उछलींदो त बानो सड़े है कख पियो न अमड़े बचड़नि ते सहे ऐं तूं आड़ा में उछलींदे माउ पीउ खां बि तोखे त प्यारा हो माउ पीउ खां बि तोखे त प्यारा हो ईअं प्यारो अम्मा बि न ॾेई सघंदी ओ बाज भरिया रब बाननि ते ओ बाज भरिया रब बाननि ते तोड़े बेहद रदे बदनाम आया तब तुझे नबीअ जो ग़ुलाम आया दिल बेॾों ट्राह करे त करे दिल बेॾों ट्राह करे त करे दिल यार ॾों न टही सघंदी ओ बाज भरिया रब बाननि ते तुंहिंजी कावड़ की न ठही सघंदी ओ करीम सां जी चमिड़े हिकु चिणग बि कान सही सघंदी ओ बाज भरिया रब बाननि ते ओ बाज भरिया रब बाननि ते